सजे बदीन ज़िले जा वडेरा एमपीए टोटल रात जो गाड़ियों खड़े होते एनजीओ की ऑफिस ते जड़ो उम्रो पिया कर पैसन जे लालच ते कुंवारी नियाणी कढी एनजीओ जे हवाले कई ब ॾोकड़ मिलंदा पैसो हिकिड़ी अहिड़ी शइ जेको माण्हू खे बेग़ैरत बनाईंदी आहे एनजीओ वारा जेके हलनि पिया जेके नियाणियूं खड़ियो जिन खे असां नियाणियूं वठी ॾिनियूं आहिनि इहे चङा उठे ऐं 40 साल कंदे बाग़े में रहियो आहियूं नमाज़ पढ़ाई आहे मस्जिद में वाइज़ कयो आहे मुंहिंजो मुंहुं कंहिंजो हक़ खाधो हुजे कंहिंजो पाणी जो हुजे का मुंहुं में का कचाई का बुराई हुजे त उथी बि बयानु करियो त आउं पाण खे ठीकु करियां कोन्हे न पोइ केरु नियाणी ॾींदो घर मां कढी मूंखे त मौलवी साहिब कुझु चङो